दोस्तों ही जेकी मश्क आहे एक्सरसाइज़ 1.2 सिक्स क्लास उन जी मश्क आहे ऐं हिन में जेको आहे सो ॿिए पार्ट में नंबर 3 क्वेश्चन आहे हेठियनि मां कहिड़ा ख़ाली सेट आहिनि उनखे असां अॼु हल कंदासीं। नंबर फर्स्ट ते आहे तव्हांजे क्लास जा 20 सालनि खां मथे उमिरि वारा शागिर्द। हाणे हिन मां ॾिसणो आहे त इहे ख़ाली सेट आहे या न। हाणे तव्हांजो क्लास यानी कि 6 क्लास ऐं उन में जेके बि ॿार पढ़ंदा हूंदा उहे 20 सालनि खां घटि वारा हूंदा त मतिलबु त हीउ जेको आहे ख़ाली सेट आहे। ऐं नंबर 2 में आहे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट में ज़ेड खां पोइ वारनि अखरनि जो सेट। अंग्रेज़ी में ज़ेड खां पोइ को बि अखर न आहे तंहिं करे चवंदासीं त हीउ बि ख़ाली सेट आहे। नंबर 3 के सां शुरू थींदड़ ॿारनि जे नालनि जो सेट। हाणे के सां जेका सो नाला शुरू थी सघनि था जीअं काशिफ़ काशिद तंहिं करे हीउ ख़ाली सेट न आहे। नंबर IV चोथों आहे वारीअ में रहंदड़ मच्छियुनि जो सेट। हाणे वारी में मच्छियूं न रहंदियूं तंहिं करे चवंदासीं त हीउ ख़ाली सेट आहे। नंबर 5 में आहे 4 ऐं 10 जा विच वारा ॿधी अददनि जो सेट। हाणे 4 ऐं 10 जे विच में जेके ॿधी अदद आहिनि 6 ऐं 8 माना हू बि ख़ाली सेट न आहे।